बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। शहर की वेझो ज़मीनी तकरार के कारें जो रंग ॾेई बिचो क़तल। ज़मीनी तकरार तां मुबैना अगवाबाद नौजवान क़तल। कारें तोहमत मड़े औरत भी क़तल। ॻोठ शफ़ी महर में मुस्मात इज़्ज़त ख़ातून ऐं नौजवान इमाम बख्श महर के क़तल कयो वियो। मक़तूल जे वालिद मारूफ महर मूजिब ज़मीन जो तकरार हो। पुट के कल शाम रहीम मिस्री वासिण महर ऐं जानिब अगवा करे विया हुआ ऐं मथस कारें जो इल्ज़ाम लॻाए क़तल करे लाश पुलिस खे ॾेई छॾियो। सुल्तानकोट में ॻोठ दोस्तवाह में बिरोही बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां फायरिंग। ॿ सगा भाइर बाबू ऐं अब्दुल मालिक बिरोही क़तल। लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिब वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। फरियादी पहुचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। सुलभरसां ॻोठ अब्दुर्रहमान बुर्रो में 8 वरियनि जो नीगर मोहम्मद उमर बुर्रो ॻोठ अॻियां तलाउ में पैर तिरकण सबबि ॿुॾी फौत। संदसि लाश 2 कलाकनि बाद कढियो वियो। नीगर जो लाश घर पहुचण ते संदसि घरभातियुनि में मातम मची वियो। पिशावर में दहशतगर्दनि सां वेढ़ दौरान शहीद थी वियल भिरिया रोड जे ॻोठ आली मेमण वासी फौजी जवान मंसूर अली मेमण जो मर्द घर पहुतो। फौजी एज़ाज़ सां मिटी माउ हवाले। नौजवान 7 साल अॻु फौज में भर्ती थियो हो। ठुल में गिरिडि स्टेशन रोड ते ट्रॉलर जे टक्कर में 10 वरियनि जो नीगर फौत। ट्रॉलर ड्राइवर फरार। नीगर जो लाश अस्पताल मुंतकिल। संदसि शनाख्त न थी सघी। खुर्शीद शाह आमदनी खां वधीक असासन वारे केस में एहतसाब अदालत सखर पेश। फर्द जुर्म लागू न थी सघियो। ॿुधणी 7 नवंबर ताईं मुलतवी। इन मौक़े ते खुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सियासत में जज़्बात नाहे हलंदी, हर ॻाल्हि सोचे सम्झे ॻाल्हाइणु घुरिजे। इमरान ख़ान हमेशह यू टर्न वठंदो आहे, हाणे सुपर यू टर्न वरितो अथसि। हुकूमत जी ग़लत पॉलिसी सबबि मईशत ऐं ख़ारिजा पॉलिसी खे नुक़सान थियो आहे। रियासत मदीना जी ॻाल्हि कंदे पाण खे पोइते करे चीन खे रोल मॉडल बणायो वियो आहे। चीन रियासत मदीना जे बरक्स आहे। उते वन मैन शो आहे, जमहूरियत न आहे। मुल्क बचाइण लाइ सभिनी सियासतदाननि खे अॻिते अची मुल्क लाइ सोचणो पवंदो। डैरकी में क़ौमी शाहराह ते रोड हादसो। औरत समेत 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते 2 मोटरसाइकिल्स में आमो साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ नओं कोट वासी फैज़ मोहम्मद महर ऐं ॻोठ कबूल खुहारो वासी शफ़ी मोहम्मद खुहारो ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया। जैकबाबाद में चांडिया बिरादरी पारां सचवा जे सॾ ते नवाब सरदार अली ख़ान चांडियो जे घर ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ बाईपास 0 पॉइंट खां एहतजाजी रैली कढी वई। चांडिया बिरादरी जा 100 माण्हू मोटरसाइकिल ते सवार थी डीसी चौक पहुता, जितां बाद में सफ़दर अली चांडियो, अल्ताफ़ चांडियो, दोस्त मोहम्मद चांडियो, बशीर अहमद चांडियो, अमीर जान चांडियो ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त नवाब सरदार अली चांडियो जे घर ते बिना जवाज़ चढ़ाई करे ज़्यादती कई वई आहे। नवाब सरदार ख़ान चांडियो ऐं नवाबज़ादा बुरहान ख़ान चांडियो ज़मानत ते आहिनि। इन बावजूद सियासी बुनियादनि ते संदनि घर ते चढ़ाई करे साख खे मुतासिर कयो पियो वञे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। टिगड़ी पुलिस जी कार्रवाई। गुटके जा 15 कट्टा हथ, 2 जवाबदार गिरफ़्तार। SHO टिगड़ी असलम जमाली मूजिब ॻुझे इत्तला ते किंगोरो शाख स्टॉप ते कार खे रोके तलाशी वरिती, जंहिंमां 15 कट्टा गुटको हथ करे 2 जवाबदारनि बशीर अहमद पठान ऐं बहाउद्दीन पठान खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। बाहू कोसो में फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ पाकिस्तान सुन्नी तहरीक ऐं जमायत अहले सुन्नत पारां हाफ़िज़ नबी बख्श टांवरी, हाजी मदद अली रोमकी, ग़ुलाम मुस्तफ़ा कोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई ऐं फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। पंगरियो खां बख्शो लुंड रोड ते सिम नाले जी मोरी जे ठेकेदार पारां गैर मयारी कम करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठाणनि ज़ुल्फ़कार मला, अनवर लुंड, नज़ीर सांद, ग़ुलाम रसूल जोड़े ऐं ॿियनि चयो त मोरी लाइ ज़िला काउंसिल पारां 10 लाख रुपया मंज़ूर कया विया हुआ, जेका रक़म ठेकेदार हड़प करे वियो आहे, जंहिं सबबि हितां जे हज़ारें ॻोठाणनि खे सख़्त ॾुखियानि खे मुंहुं ॾियणो पवे थो। डैरकी जे ॻोठ किरड़ समेजो जे ॻोठाणनि जो एहतजाज। संदन चवण हो त बाअसर क़ाबिल समेजो, करीमदाद, सिद्दीक, अकबर ऐं ॿिया फुटी जो फसल चूंडाए विया आहिनि। ज़मीन असांजे वॾनि जी आहे, पर करीमदाद समेजो वारा कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं रोज़ानो धमकियूं ॾेई रहिया आहिनि। संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। पीपल्स मेडिकल अस्पताल नवाब शाह जे सर्जिकल यूनिट पारां औरतनि जी छाती जी बीमारियुनि बाबति सेमिनार खे प्रोफेसर डॉक्टर फरखुंदा जबीन डाहिरी ख़िताब कंदे चयो त असांजे मुआशिरे में औरतूं ख़ौफ़ मां छाती जी हर बीमारी खे कैंसर जी बीमारी समझी वक़्त ते इलाज नथियूं कराइनि, जंहिं सबबि हू फौत थी वञनि थियूं। एसोसिएट प्रोफेसर डॉक्टर माशूक अली ख्वाजा चयो त तालीम जी घटिताई ऐं ग़ुरबत ओड़े बुनियादी सहूलियतूं न हुजण करे औरतुनि में सीने जूं बीमारियूं वधी रहियूं आहिनि। असां समेत मुआशिरे जे पढ़ियल तबिके खे ख़ासि तौर ते ॿाराड़ी जी औरतुनि खे ॼाण ॾियणु घुरिजे, जॾहिं त डॉक्टर सिकंदर यूसफानी, डॉक्टर इनायत अली ज़रदारी, डॉक्टर ज़ुल्फ़कार मेमण, डॉक्टर सिब्तैन शाह, डॉक्टर इल्ताफ़ घुमरो, डॉक्टर इम्तियाज़ सूमरो, डॉक्टर सादिया, अयूब चांडियो ऐं ॿियनि पिणु सेमिनार खे ख़िताब कयो।
मटियारे में शिया उलमा काउंसिल मुंतज़रीन इमाम महदी ऑर्गेनाइजेशन पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी विलादत के सिलसिले में लब्बैक या रसूल अल्लाह रैली कढ़ी वई। रैली मरकज़ी इमाम बारगाह खां ज़वार तालिब हुसैन मुंतज़री, सैयद आदिल शाह, आसिफ अली ख़ास खैली, अली फैज़ान ख़ास खैली ऐं ॿियनि जी अॻवानी में कढ़ी वई। काज़ी अहमद तालका प्रेस क्लब पारां सालियानी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़िल सजाई वई। मौलाना हाफ़िज़ अब्दुर्रहमान मांझोठो, मौलाना अमीर हुसैन साजदी, हाफ़िज़ नूरुद्दीन कादरी, हाफ़िज़ मोहम्मद इमदाद राहू ऐं ॿियनि जो ख़िताब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान बयान कयो वियो। सिंध जे सूफ़ी फ़नकार कामरान अली चांडियो, रजब अली मरी, मोहम्मद आसिफ राहू ऐं ॿियनि नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कया। ही हुयूं हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।